छोकरी जिते भी हुजे स्टेज ते अचे। इनखे त हिकिड़ो ॿियो वठियो हुजे। हाँ इनाम बिल्कुल है, इनाम है, ये खाली न छॾींदासीं। हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी हुजे जे मुक़ाबले में पहुंची चुको है। बेहतरीन मानू है। तव्हां बि स्टेज ते अचो, पटकन जो मुक़ाबलो थे पियो। अच्छा कोई ॿियो दोस्त जो मुक़ाबले में शामिल थियण चाहे, छो तो फैसलो आवाम खे करणो आहे। ॾिसबो आहे मतलब तव्हांखे टिप्स ॾियां त पटके जी बीहक भी होंगी है, वरी जेकॾहिं को पटके में पंहिंजो रंग या गुल रखे। सभी बिना आंगुरनि जो निशान मथे खणो। चाचा हिकिड़ी जोरदार ताड़ी हुजे, एतिरो सीन है। मुक़ाबलो शुरू थी चुको है। ही सभई पुरुमीद आहिनि ऐं हाणे ताड़ियुनि में कंजूसी न थींदी। जजिस वेठल आहिनि, सीनियर्स मौजूद आहिनि। तव्हां पंहिंजो फैसलो ताड़ियुनि जे ज़रिए सां कंदो। उन खां बाद जेके असांजा जजिस आहिनि, ॼाणू आहिनि, उहे तव्हांजे कयल फैसले जी रोशनीअ में पंहिंजो फैसलो ॿुधाईंदा। सभ खां पहिरीं नालो गुलाम नबी ख़ासकेली। हिन जो पटको तव्हांखे कीअं पियो लॻे? रंगो ख़ासकेली मज़ायो। तारीफ़ अली मोहम्मद नेरो साहब जन। हिन जो पटको कीअं? ठीक है। हिनखे त हू ई तव्हां सुञाणो, 8 ॾींहंनि खां वठी हिते ई रहियो आहे। मौला बख्श ख़ासकेली। ये लगे वाच रखे रहे थे होता। ठीक है। नालो अरबाब अली करीम। ताड़ियों बधाई दो, आवाज़न सदा हलो ताड़ियों जी गूंज। ठीक है। चाचा तव्हांजो नालो? इब्राहिम ख़ासकेली। ठीक है। चाचा नालो? यार मोहम्मद ख़ासकेली। चाचो यार मोहम्मद ख़ासकेली। साले सजरानी। बदीन खां चाचो सालियो सजरानी। ठीक है। शक पे वाला खैर करे। दोस्त अली ख़ासकेली। ठीक है। ओके ओके जी। चाचो सिकीले तो डेरो साहब। यो टेबल हुजे तो ॾिसो। सदाम हुसैन चंड। अब्दुल समद बलोच। एजाज अली ख़ासकेली। एजाज अली ख़ासकेली। अच्छा हाणे एक दफ़ो वरी खबर तो पइजी चुकी है। अगेन जेको मूंखे शक है, डाउट है, इन बारे इन चाचे के बारे में छा ख्याल है? ताड़ियों ॿुधाईंदियूं। ठीक है। इन नंढड़े के बारे में छा ख्याल है?
हिन चाचे जे बारे में छा ख्याल आहे? हिन चाचे जे बारे में ओके हाणे तव्हां सभिनी जी महिरबानी असांजा जेके हिते जजिस वेठल आहिनि तव्हां फ़ैसिलो ज़रूर कयो आहे कंहिंजे बारे में? ॾिसो मुक़ाबले खे क्रिटिकल न कयो हाणे वरी ॿ शख़्सियतूं आऊं चूंडियां थो हिन जे बारे में छा ख्याल आहे? ठीकु आहे हिन नंढड़े जे बारे में छा ख्याल आहे? हाणे तारिन तव्हांजनि फ़ैसिलो करे छॾियो आहे पर असांजा हिते जजिस जिन तव्हांजे फ़ैसिले खे नोट कयो आहे उहे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदा आहियूं उन खां पोइ असां पंहिंजो इनाम ॾींदासीं। चाचा तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी हेठि कुर्सियूं तव्हांजे लाइ आहिनि। अॼुकल्ह जेके नौजवान छोकिरा आहिनि उहे जेको टोपीअ खे अहमियत ॾियनि था मथे भाड़े खे अहमियत ॾियनि था पर जेको पटको आहे पंहिंजी सिंध जी सकाफ़त उहे पुराणा माण्हू अञा सुठो ॿधनि था जीअं चाचो कल्याणी साहिबु आहे उहो ॿधी आयो आहे तव्हां साम्हूं आहे तव्हांजे ऐं ॿधण जो तरीक़ो जेको आहे ॾिसी सघो था जो चाचो ॿधियो वेठो आहे। असांजी जवान मुड़ुसनि खे अपील आहे त पटको सिखो टोपी भले पायो पर पटको बि सिखो सिंधी सकाफ़त। महिरबानी। पटकन जो मुक़ाबिलो थियो जंहिंमें फर्स्ट पोजीशन वारे खे असां शील्ड यादगार सारंग जो साहब जन के जेके पटके ते तहकीक भी कन पिया उन्हनि सुठो ब्रीफ कयो। अजर जो चेयरमैन आचर फास्टली अजर के जो तोहफ़ो पेश करे पियो इन्हनि पेचीदगी खे ख़त्म कयो फ़ैसिले करण में ऐं सुठे नमूने सां फ़ैसिलो थियो। ग्रुप फोटो थींदो ग्रुप फोटो कराए वठो।